भिटशामा रहमदिल मंगसी जी रिपोर्ट मुताबिक़ भिटाईअ जी नगरी हिकु भेरो ॿीहर बदमनी जे वर चढ़ी वई आहे। भिटशा शहर जे वापारी सुनील कुमार खान नामालूम हथियारबंद रोक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। भिटशा जे मेला ग्राउंड ते क़ाइम किरियाना जे दुकान ते 125 मोटरसाइकिल ते सवार टिनि नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते भिटशा जे मशहूर वापारी सेठ लालचंद जे पुट सुनील कुमार खे यरगमाल बणाए सख़्त तशदुद बाद खांसि 8 लख रुपयनि खां वधीक रोक रक़म फुर करे सरेआम देदा दिलेरी सां फायरिंग कंदा फरार थी विया। जॾहिं त भिटशा पुलिस वारदात बाद 20 मिंट देर सां पहुती मुतासिर वापारी जे पीउ सेठ लालचंद ईश्वरदास छांगोमल ऐं ॿियनि IG सिंध पुलिस DIG हैदराबाद SSP मटियारी खां फौरी नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ करण जी घुर कई आहे।